नाज़रीन, बुलेटिन जी शुरुआत में अवांखे ख़बर ॾियूं त इलेक्शन कमीशन कराची जे 3 यूसीज़, सफूरा टाउन जे 2, चनेसर टाउन जे 1 यूसी जा नतीजा रोके छॾिया आहिनि। बिल्कुल नासिन, अवांखे ॿुधाई पिया सफूरा यूसी ऐं 8 चनेसर टाउन जे यूसी 6 जा नतीजा रोकिया विया। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे, वकील हसन जावेद जो चवणु आहे त फॉर्म 11 मुताबिक़ 3 यूनियन काउंसलर्स में जमायत इस्लामी कामयाब थी हुई। आरओ पारां जारी नतीजनि में मुख़ालिफ़ उम्मीदवारनि खे कामयाब करार ॾिनो वियो। हसन जावेद चयो त आरओ नतीजा तब्दील करे 2 सीटुनि ते पीपल्स पार्टी ऐं 1 पीटीआई जे उम्मीदवार खे कामयाब करार ॾिनो आहे। अवांखे आम ख़बर खां आगाह कयूं त इलेक्शन कमीशन कराची जे 3 यूसीज़, सफूरा टाउन जे 2, चनेसर टाउन जे 1 यूसी जा नतीजा रोके छॾिया आहिनि। सफूरा यूसी 1 ऐं 8 चनेसर टाउन जे यूसी 6 जा नतीजा रोकिया विया। इलेक्शन कमीशन चयो आहे। वकील हसन जावेद चयो त फार्म 11 मुताबिक़ 3 यूनियन काउंसिल्स में जमायत इस्लामी कामयाब थी हुई। अवांखे अपडेट कयो पिया। हसन जावेद इहो बि चयो त आरओ नतीजा तब्दील करे 2 सीट्स ते पीपल्स पार्टी ऐं 1 पीटीआई जे उम्मीदवार खे कामयाब करार ॾिनो। इलेक्शन कमीशन कराची में 9 यूनियन काउंसलर्स में नतीजनि जी तब्दीलीअ वारी केसी ॿुधणी 2 फरवरी ताईं मुलतवी कई वई। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे केटी न्यूज़ रिपोर्टर इब्राहिम कुंभर जी। इब्राहिम, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, जमायत इस्लामी जी यूनियन काउंसिल जी मकानी चूंडनि जे हवाले सां 3 यूनियन काउंसिल बेज़ाब्तनि जे ख़िलाफ़ दरख़्वास्त हुई। उन जी ॿुधणी इलेक्शन कमीशन में थी आहे। इलेक्शन कमीशन सफूरा टाउन जे 2 यूनियन काउंसिल ऐं चनेसर टाउन जे 1 यूनियन काउंसिल जा जेके नतीजा आहिनि उहे रोके छॾिया आहिनि ऐं सफूरा टाउन जे यूसी 1 ऐं चनेसर टाउन जी यूसी नंबर 6 जा जेके नतीजा रोकिया विया आहिनि। जमायत इस्लामी जा वकील चवणो त फार्म 11 जे मुताबिक़ 3 यूनियन काउंसिल ते जमायत इस्लामी कामयाब थी वई, पर आरओ जा जेके नतीजा ज़ाहिर कया हुआ उनमें मुख़ालिफ़ उम्मीदवारनि खे कामयाब करार ॾिनो वियो ऐं उहे सीटूं जेके पीपल्स पार्टी ऐं पीटीआई खे ॾिनियूं वयूं हुयूं। कराची जी 6 यूनियन काउंसिल जो जेको कल्ह असां हिकिड़ो केस ॿुधो आहे। इलेक्शन कमीशन जे मेंबर जो इहो चवणो ऐं बज़ाहिर कल्ह ऐं अॼु वारा जेके आहिनि उहे केस हिकु जहिड़ा ई आहिनि। अदालत इलेक्शन कमीशन इन्हनि 3 यूनियन काउंसिल जो जेको मामिलो आहे बाक़ी 6 यूनियन काउंसिल सां गॾाए छॾियो आहे ऐं ॿुधणी जेका 2 फरवरी ताईं मुलतवी करे छॾी आहे। जी इब्राहिम कुंभर, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।